अॼोको ही भरपूर उलमा ऐं मशाइख़ अहले सुन्नत जो इजलास ऐं प्रेस कॉन्फ्रेंस कई ॾींहं पहिरीं हज़रत पीर मोहम्मद सादिक साहब ऐं मुंहिंजी बाहमी मुशावरत सां अल्हम्दुलिल्लाह अॼु ही इजलास जेको सो मुनअक़िद थियो, जंहिंमें पूरे सिंध जा चीदा चीदा मशाइख़, सज्जादा नशीन, उलमा सभु तशरीफ़ फरमा आहिनि। हज़रत मुफ्ती आज़म पाकिस्तान मुफ्ती मुनीबुर रहमान साहब पूरे अहले सुन्नत जी तर्जुमानी करे अव्हांखे हिकिड़ो पैगाम पहुचायो। जो पूरे अवाम अहले सुन्नत उलमा ऐं मशाइख़ अहले सुन्नत जो इहो वाहिद तर्जुमान आहे जेको अव्हां ताईं पहुचायो वियो इन ख़ानक़ाह जे तरफ़ां हज़रत सुल्तानुल औलिया रहमहुल्लाह जे तरफ़ां। इन में को शक न आहे उलमान जो किरदार ऐं मशाइख़ जो। अॻ में इज़्ज़त रसूल असां कॉन्फ्रेंस कई, तव्हांखे यादि हूंदो घणो करे मरकज़ी जमात अहले सुन्नत सूबे सिंध जे ज़ेर एहतमाम इज़्ज़त रसूल जेका कॉन्फ्रेंस कई वई, अल्हम्दुलिल्लाह उन कॉन्फ्रेंस खां बाद अवामी ताक़त जेका सा जॾहिं इन फरमायो, लेकिन असल कामयाबी अवां जी उन कॉन्फ्रेंस खां बाद थी, जंहिंजे करे अल्हम्दुलिल्लाह इन ख़ानक़ाह खे जेको सो जेका पाबंदी हुई उहा जेका सा हटाई हुई। त हिन वक़्तु हिकु बार वरी दोबारा जेकी इहे साज़िशूं कयूं वेयूं आहिनि, इंशाअल्लाह उहो उन्हनि जी ला इल्मी जे मुताबिक़ आहिनि, जीअं साहिबज़ादा अबुल ख़ैर साहब ॿुधायो अव्हांखे। जॾहिं अॼोको इहो पैगाम मुफ्ती आज़म पाकिस्तान ऐं उलमा ऐं मशाइख़ अहले सुन्नत जो इंशाअल्लाह अव्हां मीडिया बिरादरी कमा हक़ हू जेकॾहिं पहुचाईंदा त इंशाअल्लाह इहो थोरो घणो जेकी आहिनि से ग़लति फ़हमियूं आहिनि उहो बि इंशाअल्लाह इज़ालो थींदो। त आऊं तमामु उलमा ऐं मशाइख़ फ़र्दन सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां जो मुख़्तसर वक़्त में सभिनी हज़रातनि खे क़िबला पीर साहब खे मूं जेकी नाला पेश कया, कुझनि सां साईं राबितो कयो, कुझनि सां मूं राबितो कयो, ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु पाण सभु अची हिते गॾु थिया आहियूं। ऐं सभिनी जो हिकिड़ो पैगाम आहे जंहिंजी तर्जुमानी हज़रत मुफ्ती आज़म पाकिस्तान मुफ्ती मुनीबुर रहमान अव्हां जे साम्हूं पेश कई। हिकु बार वरी आऊं तमामु उलमा ऐं मशाइख़ ऐं मुअज़्ज़िज़ीन जो मरकज़ी जमात अहले सुन्नत जे तरफ़ां ऐं ख़ानक़ाह आलिया हज़रत सुल्तानुल औलिया जे तरफ़ां तहे दिलि सां अव्हां जी आमद खे ख़ुशि आमदी था करियूं। त इंशाअल्लाह हाल ई में अनक़रीब मरकज़ी जमात अहले सुन्नत जे तरफ़ां सुल्तानुल औलिया कॉन्फ्रेंस जो असीं एहतमाम कंदासीं ज़िले बदीन में, जंहिंमें सिर्फ़ु सिंध जा उलमा ऐं मशाइख़ न बल्कि इन ख़ानक़ाह सां जेकी बि ख़ानक़ाह वाबस्ता आहिनि चइनी सूबनि में, पंजाब, सरहद, बलोचिस्तान, उहे सभु ख़ानक़ाहनि जा सज्जादा नशीन मशाइख़ उन्हनि सभिनी खे मदऊ कंदासीं। ऐं ज़ेर एहतमाम मरकज़ी जमात अहले सुन्नत थींदी इंशाअल्लाह सुल्तानुल औलिया कॉन्फ्रेंस जे नाले सां। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनि जे अचण खे क़बूल फरमाए ऐं साहिब मज़ार हज़रत सुल्तानुल औलिया उन जा फ़ुयूज़ात कमालात ऐं बरक़ात पाण सभिनी खे नसीब फरमाए ऐं पंहिंजो अचणु अल्लाह क़बूल फरमाए। ऐं इंशाअल्लाह मुफ्ती साहब जेको फरमायो आहे, अवां मीडिया वारनि जी ज़िमेदारी आहे त अवां पूरी तरह जेको सो इनखे नशर करियो ऐं असांजो पैगाम जेको सो आम कयो। अल्लाह ताला अव्हांखे बि इन जो जज़ाए ख़ैर अता फ़रमाए।